बिरासिटी में खबर ईंदा हलो त प्रेस क्लब ते बिरिया रोड वासण औरत मुड़स जे मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ पहुची वई। उन सिलसिले में बिरिया रोड जे शेख मोहल्ला वासण औरत अफशा नोनारी पंहिंजे मुड़स वहीद नोनारी, ॾेरन ज़मीर नोनारी, अज़ीज़ुल्लाह नोनारी, उस्मान नोनारी ऐं ॿियनि जी मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ सख़्त एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजो नालो अफशा आहे ऐं मां बिरिया रोड जी रहसण आहियां ऐं मुंहिंजो मुड़ुस जेको आहे वहीद नोनारी जेको मतिलबु हिनमहिल ॿी शादी थो करे ऐं जेको नालो छा आहे पहिरां बि अॻु हिकिड़ी शादी करे चुको आहे उहा हिन सां रही कोन ऐं मुंहिंजा 3 ॿार आहिनि मूंसां मतिलबु एतिरी नाइंसाफ़ी था कनि ऐं उन जा भाइर उन सां ॿधल आहिनि। न मूंखे ख़र्चु ॾे घर में न कुझु न छा न छू। उन जे भाइरनि खे हर शइ खे ख़बर आहे पोइ बि वहीद उन जे भाइरनि जो नालो आहे ज़मीर नूनारी, अज़ीज़ुल्लाह नूनारी, उस्मान नूनारी ऐं 3 महीना अगवा बि थी वियो हुयो। उन खां अलावा असां हिनखे पिनी सिनी हेॾे होॾां करे हिनखे छॾायोसीं पोइ बि मतिलबु हीउ शख़्स सुधरे कान थो। उतां आयो त मां सुधरी वेंदमि, हितां आयो त सर न उहे ई प्रकार आला मतिलबु त मां हिन जी ज़ाल आहियां ऐं हिन जी भेण बि हिन सां ॿधल आहे जेका मुंहिंजा मतिलबु बच्चा दरपदर करे थी, मतिलबु घर कोन थी करणु ॾे हिनखे। जेको नालो छा आहे मां कंहिं वटि वञा मुंहिंजी केरु ॿुधे ई कान थो। मां हर कंहिं हेॾे वई आहियां मतिलबु मुंहिंजी केरु नथो ॿुधे ऐं मां कंहिं हेॾे वञा ऐं इहो मूंखे अदा छॾे वरी हाणे 3 शादी थो करे ऐं पंहिंजा नूनारनि असां के ख़बर बि आहे त मां हुनजी घरवारी आहियां ऐं हाणे लतीफ़ नूनारी उनखे पंहिंजी धीउ थो ॾिए। पर पहिरां पुछोसि त को घर घाट अथसि, मूंखे कॾहिं घर में विहारियो हुयईं या मूंखे खाराईंदो हुयो जो उहे हुनखे धीउ था ॾियनि पंहिंजी। ऐं सर आला अख़्तियारनि खे मुंहिंजी अपील आहे त बराए महिरबानी मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजा भाइर आहिनि मुंहिंजी मदद कनि, मुंहिंजी केरु बि कोन थो मदद करे। मां हर कंहिं हेॾे वई आहियां ऐं इन सां इन जा भाइर इन सां ॿधल आहिनि ऐं मां हुन जी ज़ाल आहियां। मुंहिंजा बच्चा बि खसिया अथनि उहे खोसनि में आहिनि। सर वस वारनि खां अपील आहे त जेका मुंहिंजी मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।